नज़रनवा खे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे त सिंध हुकूमत पारां आचर ते वैक्सीनेशन सेंटर बंद रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे। दरगाहूं ऐं पार्क्स 28 जून खां खोलण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त वॾे वज़ीर जो चवणु आहे त घटि वैक्सीन हुअण सबबि वैक्सीनेशन सेंटर आचर ॾियारे ते बंदि रहंदो। अपडेट कयूं पिया त सिंध हुकूमत पारां आचर ते वैक्सीनेशन सेंटर बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे। अवां खे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे त सिंध हुकूमत पारां आचर ते वैक्सीनेशन सेंटर बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे। दरगाहूं ऐं पार्कूं 28 जून खां खोलण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। वैक्सीन घटि हुअण सबबि वैक्सीनेशन सेंटर आचर ॾिहाड़े ते बंदि रहंदा। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां गाज़ी झंडीर खां। जी गाज़ी, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि अॼु वज़ीर आला हाउस में कोरोना टास्क फोर्स जो अहम इजलास थियो आहे। अॼु इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त कोरोना वैक्सीन जी घटिताई जे करे सुभाणे आचर ॾिहाड़े सिंध में कोरोना जे जेके वैक्सीनेशन सेंटर आहिनि उहे बंदि रहंदा। इन करे माण्हुनि खे वैक्सीन नथी सघंदी। अॼु टास्क फोर्स इहो बि फ़ैसिलो कयो आहे त दिहाड़े यानी 21 जून खां वठी सिंध में प्राइमरी स्कूल बि खोलिया वेंदा ऐं 28 जून ते सिंध जूं जेके दरगाहूं आहिनि उहे बि आम ज़ाइरीन जे लाइ खोलियूं वेंदियूं ऐं 28 जून ते ई मुख़्तलिफ़ जेके पार्क आहिनि या जेम्स आहिनि उहे खोलिया वेंदा। अॼु कोरोना टास्क फोर्स जे इजलास में वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई, जेके इजलास में मुख़्तलिफ़ सूबाई वज़ीर ख़ासि तौर ते सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचू हो, सईद गनी, नासिर हुसैन शाह, मुर्तज़ा वहाब ऐं मुख़्तलिफ़ अमलदार पिणु शरीक हुआ। वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त कोरोना वायरस जी जेका तशख़ीस आहे यानी जेको हाणे टेस्टिंग कैपेसिटी आहे उन हिसाब सां उहा 3.9% थी वई आहे ऐं केसनि में कमी अची रही आहे। इन बुनियाद ते अॼु वॾे वज़ीर जी सदारत हेठि थियल इजलास में प्राइमरी स्कूल खोलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जी ठीकु आहे गाज़ी, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।